ज़िले वोटर्स तालीम कमेटी DVEC जी अॼु हिकु गॾिजाणी ज़िले इलेक्शन ऑफिस थरपारकर में थी। गॾिजाणी में ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ट्रांसजेंडर वोटरनि जे हवाले सां वोटर तालीम ऐं शमूलियत ते बहस कयो वियो। कमेटी जे मेंबरनि औरतुनि ऐं ट्रांसजेंडर वोटरनि जी रजिस्ट्रेशन खे वधाइण लाइ मख़सूस क़दमनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। इजलास दौरान औरतुनि ऐं ट्रांसजेंडर अफ़राद लाइ क़ौमी सुञाणप कार्ड CNIC हासिल करण में पेश ईंदड़ मुश्किलातुनि ते ग़ौर कयो वियो। कमेटी जे मेंबरनि निशानदही कई त केतिरनि ई औरतुनि ऐं ख़्वाजसरा माण्हुनि खे सुञाणप कार्ड ठाहिण दौरान क़ानूनी समाजी ऐं दस्तावेज़ी रुकावटुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जेके वोटरनि जी रजिस्ट्रेशन ऐं शमूलियत में हिकु वॾी रुकावट बणिजी रहिया आहिनि। गॾिजाणी जी सदारत ज़िले इलेक्शन कमिश्नर थरपारकर जनाब मोहम्मद इमरान कई ऐं उन में नए मुक़ररु थियल इलेक्शन ऑफिसर सैयद आसिफ हुसैन ज़ैदी पिणु शिरकत कई। ॿिन्ही अमलदारनि उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त नादरा ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि सां ताउन करे उन अमल खे आसान बणायो वञे त जीअं हर अहल वोटर ख़ासि तौर ते औरतूं ऐं ट्रांसजेंडर फ़र्द पंहिंजी सुञाणप कार्ड हासिल करे सघे। उन मक़सद लाइ ॼाणल तबक़ात जी मदद लाइ ख़ासि रजिस्ट्रेशन कैंपुनि जो बंदोबस्तु करण जो फ़ैसिलो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची